नाज़रीन, खानपुर महर में एक वॾो स्कैंडल साम्हूं आयो आहे जंहिंमें ज़रई बैंक खानपुर महर जेका आहे उन मां मुख़्तलिफ़ जाली पासबुकनि ज़रिए लखे रुपया जेका कर्ज़ ॾिना विया आहिनि। जॾहिं त अहिड़ो भांडो तॾहिं फाटो आहे जॾहिं खानपुर महर जे हिकु नौजवान खे अहिड़े क़िस्म जो जाली पासबुक ठाहे ॾिनो वियो आहे जंहिंमें हुनजी रक़म लिखी वई आहे त तोखे रक़म मिलंदी 9,76,000 रुपया। जॾहिं त जेको नौजवान आहे जंहिंजो पासबुक ठाहियो वियो आहे उनजी पंहिंजे नाले ते 1 एकड़ बि ॿनी न आहे, पर हुनजी जेको आहे पासबुक में ॿनी ॼाणाई वई आहे जंहिंजी मालियत ॿुधाई पई वञे करोड़े रुपया ऐं उनखे कर्ज़ जेको आहे 9,76,000 रुपया ॾिनो पियो वञे। जाली तरीक़े सां सर्वे नंबर लॻाया विया आहिनि, हिन जा घुंटा लॻाया विया आहिनि, हिन जा जेको आहे ज़मीन जेका आहे पठान महर में ॾेखारी वई आहे। इन क़िस्म जे जेको आहे ही सिर्फ़ु निसार अहमद महर जो जेको आहे जाली पासबुक आहे, जॾहिं त अलाए केतिरा पासबुक अहिड़े नमूने सां ठाराए जेको आहे ज़रई बैंक खानपुर महर मां कर्ज़ ॾिनो वियो आहे। हीउ नौजवान हिते जेको मीडिया सेंटर ते पहुतो आहे जो चवणु आहे त ऐं ख़ौफ़ सां पहुतो आहियां त सुबुह को मुंहिंजे लाइ मसइलो पैदा न थी सघे, इन करे हिते पहुतो आहियां। असीं पुछंदासीं त हीउ पासबुक जेको आहे हिन कंहिंखां ठारायो आहे? 9,76,000 ताईं। अच्छा, हिन लिखिया त मां कोन चयो जेको 4 लख मां छॾंदमि 4 तोखे ॾिनमि, ॿी कटौती थींदी अलाए छा। अच्छा, हा साईं। न पोइ तूं पासबुक ठारायो, पोइ पासबुक तूं पैसा कैश छो न कराया? हिते मीडिया सेंटर ते चाला आहे। मां साईं गरीब माण्हू मां नाले ज़मीन करे मां किथे फासी वञा, मां गरीब माण्हू मां छो पसंदि नथो चाहियां मां। अच्छा, हा साईं। अच्छा, तोखे उन्हनि जेको ख़ानमोन सुमरो जेको तव्हां ॿुधायो था पिया उनखां अलावा जेके ॿिया अमलदार ॿुधायो था पिया त उन्हनि तोखे छा चयो? अहिड़े क़िस्म जो मसइलो कोन्हे, तोखे पैसा मिली वेंदा? कुझु न, तव्हां पैसा मिली वेंदा, बसि तूं घर चुप वेठो वञ। अच्छा, हा, कंहिं ख़बर कुझु न पवंदी, बसि पासबुक आहे, बसि जनियन हर शइ आहे। हिन नौजवान जो चवणो हुयो त जेको आहे ऐं ग़रीब माण्हू आहियां, मुंहिंजे नाले ते ज़मीन ई कोन्हे। मूं कुझु माण्हुनि खां पुछो त बाबा हीउ आया छा मसइलो आहे, उन खां पोइ मूंखे ख़ौफ़ थी बीठो ऐं मां जेको आहे मीडिया सेंटर ते पहुतुसि। कैमरामैन आज़ाद बलोच सां गॾु साहिल काज़ी, सिंध टीवी न्यूज़, खानपुर महर।